अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खैरपुर वेंदे दौलतपुर सफ़न बाईपास ते शहीद असगर डायरी पेट्रोल पंप ते पहुतो, जिते आसिफ अली ज़रदारी जे वेझे साथी पीपी अॻवान ऐं अॻूणे सूबाई सलाहकार सरदार मोहम्मद इस्माइल डायरी, पीपी तालका काज़ी अमन जे जनरल सेक्रेटरी सरदार अली रज़ा डायरी जे अॻवानीअ में सवें पीपी जे जालनि संदसि शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा कई, जंहिं बाद पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खैरपुर लाइ रवानो थी वियो।